Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. ही अदालत 24 कलाक कम कंदी आहे, कंहिंखे बि अदालती कार्रवाई ते आंगुर खणण जी ज़रूरत नाहे। सोशल मीडिया ते जेको कुझु हले पियो उन जी परवाह नाहे, असां पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदासीं। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल चयो आहे त आईनी भञकड़ी मामूली ॻाल्हि नाहे। कुझु माण्हू हिकदमि आर्टिकल 6 ते हलिया वेंदा आहिनि। डिफेक्शन जी खुलियल छूट पार्लियामेंटी जमहूरियत खे नुक़सानु पहुचाईंदी। 1973 जे आइन में डिफेक्शन जा सख़्त नतीजा हुआ। इन खां पोइ ज़िया जो मार्शल लॉ लॻो। ज़िया दौर में गैर जमाती चूंडूं थियूं, तंहिं करे डिफेक्शन खे कढियो वियो। आउं का शिकायत न पियो करां। सियासी पार्टीज़ खे दरख़्वास्त आहे त पार्लियामेंटी जमहूरियत जो दिफ़ा कनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल न पिए करणु चाहियो। उन वक़्त जी कानून वारी वज़ारत रेफरेंस सुम्हाणियो हो। मुंहिंजी कंहिंसां बि ज़ाती दुश्मनी नाहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ख़िलाफ़ कार्रवाई खे गैर ज़रूरी सम्झां थो। संदसि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करणु ग़लती हुई। PTI सरबराह इमरान ख़ान चयो आहे त सबक़ सिखियो अथमि त को बि इतिहादी न हुजणु घुरिजे। हिन भेरे चूंडुनि में पाण टिकट्स विरहाईंदुसि। अपोज़िशन वारा एम्पायर खे पाण सां मिलाए खेॾंदा आहिनि। हाणे बि उहे पंहिंजा ऑफिसर्स लॻाए मैच फिक्स कंदा। चीफ इलेक्शन कमिश्नर जो नालो एस्टेब्लिशमेंट ॾिनो हो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी चूंड आज़ाद बॉडी खे करणु घुरिजे। तोशाखाना मां जेको कुझु ख़रीद कयो उहो रिकॉर्ड ते मौजूदु आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो त फराह ख़ान वटि का वज़ारत ई न हुई त उहा पैसा कीअं वठी सघे थी। पंजाब जे गवर्नर खे हटाइण बाबति वज़ीर आज़म जी समरी ते फ़ैसिलो न थियो। सदर तरफ़ां गवर्नर उमर सरफराज़ खे कमु जारी रखण जी हिदायत। सदर आरिफ अलवी चयो आहे त समरी ते फ़ैसिलो थियण ताईं पंजाब जो गवर्नर कमु जारी रखंदो। गवर्नर उमर सरफराज़ चीमा उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण ते एतराज़ वारे छॾिया। AG पंजाब खे लिखियल ख़त में गवर्नर चयो आहे त उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा गवर्नर जे नाले न हुई। ॿुधायो वञे त इस्तीफ़ा जी मंज़ूरी में आईनी भञकड़ी त न कई वई। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी इस्तीफ़ा मंज़ूर। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी वक़्ती गवर्नर मुक़रर। काबीना डिवीज़न नोटिफिकेशन जारी कंदे चयो आहे त स्पीकर नए गवर्नर जी मुक़ररी ताईं वक़्ती गवर्नर जूं ज़िम्मेवारियूं संभालींदो। इमरान ख़ान जी हुकूमत ख़त्म थियण बाद गवर्नर इमरान इस्माइल उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। आज़ाद कश्मीर में PTI जो उम्मीदवार सरदार तनवीर इलियास बिना मुक़ाबले वज़ीर आज़म चूंडिजी वियो। मुतहदा अपोज़िशन जे बाइकॉट सबबि सरदार तनवीर अॻियां कंहिं बि उम्मीदवार नामज़दगी काग़ज़ जमा न कराया। आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली में बाज़ाब्ता ऐलान बाद सरदार तनवीर हलफ़ खणंदो। मुतहदा अपोज़िशन असेंबली जे अॼोके इजलास खे गैर आईनी करार ॾींदे बाइकॉट कयो हो। सरदार तनवीर तरफ़ां अॼु ई हलफ़ खणण जा इम्कान। मुंहिंजे तेज़ कमु करण सां अॻूणो वज़ीर आज़म घबराइजी वेंदो, पर आवाम जी परेशानी ख़त्म थी वई आहे। अॻूणनि हुकुमराननि खे अहसासु हुजे हा त मेट्रो ऐं ऑरेंज लाइन मनसूबा देर जो शिकार न थियनि हा। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पेशावर खां इस्लामाबाद एयरपोर्ट ताईं मेट्रो बस मनसूबे जो इफ़्तिताह करण बाद चयो आहे त समूरियूं इतिहादी जमातूं गॾिजी ॾींहं राति अवाम जी बहितरीअ जे लाइ कमु कंदियूं। अॻूणनि हुकुमराननि खे अवाम जी तकलीफ़ुनि जो को बि ओनो न हो। असां मेट्रो बस मनसूबे जो 4 ॾींहनि में इफ़्तिताह कयो। रोज़ानो हज़ारे माण्हू मनसूबे मां फ़ाइदो वठी सघंदा। लंडन में वेठल अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे डिप्लोमेटिक पासपोर्ट जारी थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द।
इस्लामाबाद हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार पासपोर्ट जारी थियण बाबति हुकूमती ऑर्डर पेश न करे सघियो। अदालतूं मीडिया जी रिपोर्ट्स ते कार्रवाई न कंदियूं आहिनि। हिक इश्तिहारी ते वाजिबु आहे त हू क़ैद जे हुकुम अॻियां सरेंडर करे। को इश्तिहारी आहे त उन ख़िलाफ़ कानून पटांदड़ कार्रवाई कई वेंदी। इहो शक करण जो जवाज़ मौजूदु न आहे त हुकूमत उसूलनि ख़िलाफ़ को कमु कंदी। सिंध में एक पासे ढोर धड़ाधड़ मरन पिया, ॿिए पासे लाइव स्टॉक खाते जे वज़ीर सूधो अमलदारनि जूं शाह ख़र्चूं ज़ाहिर। लाइव स्टॉक खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी तरफ़ां हवाई सफ़र तोड़े गाॾियुनि में तेल भराइण जे मद में 20 लख रुपया ख़र्च करण जो इंकिशाफ। रुगो सेक्रेटरी जे ऑफिस में ट्रांसपोर्ट जे नाले ते 7 लख रुपया ख़र्च थिया। टेलीग्राम ते 85 ऐं टेलीफोन जे मद में 3,96,000 रुपया ख़र्च कया विया। अख़बारूं ख़रीद करण ते 1,31,000 ऐं सफ़री अलाउंस ते 5,73,000 रुपया ख़र्च ज़ाहिर। लंपी विघे धड़ाधड़ मरंदड़ चौपाए माल खे बचाइण जे लाइ लाइव स्टॉक खाते कुझु न कयो। शहीद बेनज़ीराबाद मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी परवीन निंद हैरेसमेंट केस में जवाबदारनि जी ज़मानतुनि खे चैलेंज करे छॾियो। परवीन निंद पहिरें उघाड़े सिंध हाई कोर्ट हैदराबाद पहुती। दरख़्वास्त में शागिर्दियाणी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत, प्रो-वीसी फरीदा वगड़ ऐं वार्डन फरहीन ॾाहिरी अञा उहिदनि ते मौजूदु आहिनि। यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हैरेसमेंट में मुलविज़ अमलदारनि जी पुठभराई करे रहियो आहे। अदालत शागिर्दियाणी जी दरख़्वास्त ते इब्तिदाई ॿुधणीअ बाद धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 6 हफ़्तनि ताईं मुलतवी। पीपल्स पार्टी MNA जाम अब्दुल करीम तरफ़ां शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में ज़मानत न कराइण जो फ़ैसिलो। सिंध हाई कोर्ट मां जाम अब्दुल करीम खे मिलियल 3 ॾींहनि जी ज़मानत पूरी थी वई। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस जे चालान में ॼाणायो वियो त नाज़िम जोखियो क़त्ल केस में जाम करीम ख़िलाफ़ के बि शाहिदियूं न मिलियूं आहिनि। चालान जे कालम 2 में संदसि नालो हुजण सबबि ज़मानत कराइण जी ज़रूरत नाहे। मिठी पुलिस जी हिरासत में फ़ौत थियल नौजवान भागचंद मेघवाड़ जे केस में अहम अॻ भराई। वॾे वज़ीर जी हिदायत ते SSP बदीन ऐं इंस्पेक्टर सिराज लाशारी खे मामले ॾी जांच जो हुकुम। IG सिंध खे जांच जे हवाले सां लेटर जारी। नौजवान भागचंद मेघवाड़ जे वारिसनि मिठी पुलिस ते बेअतमादी ज़ाहिर कई हुई। डॉक्टर खटूमल जीवन जी सरबराही में जुड़ियल कमेटी तरफ़ां पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं वॾे वज़ीर अॻियां पेश कयल रिपोर्ट में बि जांच ऑफिसर तब्दील करण जी सिफ़ारिश कई वई हुई। इन्हनि असांजा नंढड़े ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई आहे। अॼु मां आयो आहियां हुनजे ऐं मूंखे धकायां थो जेको आहे सॼो स्टाफ जेको आहे सॼो हे सर्टिफिकेट हुनखे कढी ॾिना अथव त जेको आहे तव्हां वञो वञी ॿिए स्कूल में दाख़िल करायो, असां हिते न विहारींदासीं। पुछाइण आहियो त हे धकायां थो, हे जेको आहे हे हुनजा नेटवर्क जेको आहे। लाड़कानो में शहरी पारां निजी स्कूल जी इंतज़ामिया ते तशद्दुद जा लॻायल इल्ज़ाम कूड़ा निकिता। अब्दुल रसूल जतोई पुट जी निकालीअ ख़िलाफ़ स्कूल में वञण खां पोइ इल्ज़ाम हयां त स्कूल इंतज़ामिया तज़लील कंदे संदसि कपिड़ा फाड़िया आहिनि। स्कूल इंतज़ामिया वाक़े जा CCTV फुटेज जारी करे छॾिया। फुटेज में अब्दुल रसूल जतोई पंहिंजा कपिड़ा पाण फाड़ींदे नज़र अची रहियो आहे। सिंध हाई कोर्ट FIA जी जांच ख़िलाफ़ हरीम शाह जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणीअ दौरान अदालत पुछो त हरीम शाह छो पेश न थी आहे। मॉडल जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त हरीम शाह उमिरि ते वियल आहे। अदालत चयो त अदालती हुकुम खे गैर ज़रूरी सम्झो था त दरख़्वास्त उकलाई वञे थी। हरीम शाह वापसि अचे त नई दरख़्वास्त दाख़िल कराए।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइंस वारी थियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक ख़बर।